शहदादकोट जे आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अमान हाज़िर आहियां। रोज़ानी असांजी मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे। मौजूदा सूरत हाल में लॉकडाउन सबबि जेका सूरत हाल पैदा थी आहे उन हवाले सां असां अॼु पंहिंजे स्टूडियो में ॻाल्हि करण जे लाइ जेके मज़दूर तबिके जा माण्हू आहिनि जेके इन लॉकडाउन सबबि बेरोज़गार थिया आहिनि उन्हनि जा अॻुवाण असां सां मौजूदु आहिनि, जंहिंजो मां तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां। त असां सां गॾु मौजूदु आहे जेको मुंहिंजे भर में वेठो आहे टेलर मास्टर एसोसिएशन जो सदर आहे गुल भट्टी साहब, ऐं जेका तामीराती लेबर यूनियन जो सदर आहे मोहम्मद कासिम मंगरियो साहब, उहो असांजे स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु। साईं तव्हांखे असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भली कर चऊं था। महिरबानी गुल भट्टी साहब, तव्हां ॾिसो पिया त ओवरऑल पूरी सिंध जी या पूरे पाकिस्तान समेत जेका दुनिया जे अंदरि जेका लॉकडाउन या हिन कोरोना वबा सबबि जेका सूरत हाल पैदा थी आहे उन खां पोइ ख़ासि तौर ते जेके असां जहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते गुरबत तमामु घणी आहे, जिते माण्हू रोज़ु कमाईंदो आहे रोज़ु खाईंदो आहे, उते अहिड़ी सूरत हाल पैदा थी आहे जिते तव्हां जहिड़ो जेको टेलर मास्टर आहे जेको दुकानदार आहे उहो केतिरो परेशान आहे उन बाबति असांखे थोरो तफ़सील ॿुधायो। सूरत हाल त तव्हांखे सभिनी खे अॻियां आहे असांजे शहदादकोट जी मुकमल लॉकडाउन हुजण जे करे ऐं शहर जा चौधारी रस्ता बंदि थियण जे करे असां वटि जो इलाइक़ो पसराई हिसाब सां जे ॿारनि सां मिले थो उन्हनि सां असांजो धंधो उन्हनि सां वाबस्तो आहे। उहो मुकमल शहर जा रोड रस्ता बंदि आहिनि जंहिंजे करे ॿाराड़ी नथी थिए। कुझु टाइम अॻु में असां वटि बरसातूं हुयूं ऐं मोड़ायूं हुयूं, उहा धार असांजे लाइ हुई। वरी ही लॉकडाउन जंहिं खां शुरू थियो आहे त ख़ासि करे असांजे धंधनि खे टारगेट कयो वियो, छो जो असांजा धंधा विच शहर में हुया। उन्हनि जे करे जेकी पुलिस अचे अथवा दुकान असां जाम बंदि कयो। असांखे अॼु मुंहिंजे ख़्याल में त असांखे 20 ॾींहं लॉकडाउन खां बि असां अॻे जा बंदि थियल आहियूं। मुख़्तलिफ़ दुकान अञा खुलंदा रहनि पिया, असांजा दुकान अॻे में बंदि थी चुका आहिनि। हुनजे करे असांजे 20 ॾींहंनि जे हिसाब सां असां वटि मूं वटि जेके दुकान रजिस्टर थियल आहिनि उहे तक़रीबन 150 लॻभॻि दुकान टेलर मास्टर जेके मूं वटि रजिस्टर थियल आहिनि उन में अंदरि कमु घणा माण्हू अलावा अंदरि आस पास में जेके दुकान आहिनि टोटल उनखे गॾु कंदासीं त 250 जे लॻभॻि दुकान आहिनि। 250 ठीकु आहे, पाण कचहरी चऊं था 250 जेके दुकान आहिनि 250 जेके दुकान जे अंदरि हिकिड़ो टेलर मास्टर त न हूंदो, यकीननि उन जे अंदरि 2 खां वधीक जेके माण्हू कमु कनि था। तव्हां घणा था सम्झो त घणा माण्हू मुतासिर थिया? असांजे साईं दुकान में मुख़्तलिफ़ दुकाननि जे हिसाब सां घटि में घटि बि हिकु दुकान ते 7 माण्हुनि जे हिसाब सां कमु थो थिए। अच्छा, किन दुकाननि ते त 15 आहिनि, किन ते 16 आहिनि, किन ते 18 बि कनि था। हिकु दुकान ते कमु शहदादकोट में जी मुख़्तलिफ़ दुकान आहिनि, मुख़्तलिफ़ कमदार जे हिसाब सां आहिनि। कंहिं वटि केतिरो कमु आहे उन हिसाब सां उते ओड़े तरह करे केतिरो हिसाब सां कमु आहे त उनजे हिसाब सां कमु कारीगर जे करे असां वटि महिल मुकमल लॉकडाउन जे हिसाब सां तक़रीबन जे रेशो कटे त 2500 खां मथे असांजो मज़दूर तबिको हिन महिल मुकमल बेरोज़गार आहे। अच्छा, 2500 जेको तव्हां जेको कमु करे थो जेको लेबर आहे उहो आया तव्हां वटि उनखे तव्हां मज़दूरी कहिड़े हिसाब सां ॾींदा आहियो? अगरि ॾिसो हिन वक़्तु लॉकडाउन सबबि उन्हनि जा हालत बि इंतिहाई ख़राबु हूंदा त उन बाबति तव्हां असांखे थोरो तफ़सील ॿुधायो त जेके 2500 जेके तव्हां माण्हू ॿुधायो था जेके टेलर मास्टर ॿुधायो था उहे बेरोज़गार थिया, ठीकु आहे, उहे बेरोज़गार मञूं था, लॉकडाउन सबबि बेरोज़गारी वधी आहे, त उन्हनि खे जेको तव्हां जेको टेलर मास्टर आहे या जेको दुकान मालिक आहे उन्हनि खे छा हिसाब ॾींदो आहे? असां वटि साईं कारीगरी जो हिसाब आहे। सुबुह जो खां वठी शाम ताईं जेको कारीगर जेतिरो कमु कंदा उनखे उन हिसाब सां रोज़ जा पैसा मिलंदा आहिनि। हाणे तक़रीबन 20 ॾींहंनि जे हिसाब सां तक़रीबन 20 ॾींहं थी दुकान बंदि आहिनि। हू गरीब बेरोज़गार आहिनि, उन्हनि सां गॾु असां बि बेरोज़गार आहियूं। ऐं असां वटि तक़रीबन कारीगर ऐं दुकान सां सफ़ेद पोशन सभु न कंहिंखां घुरी सघंदा आहिनि, न कंहिंजे अॻियां अची सघंदा आहिनि। ॿियो त अॼुकल्ह जेको राशन ॾियण वारो सिस्टम आहे त इहो अहिड़ो आहे जेसि ताईं फोटू नथो निकिरे ओसी ताईं अॻिलो राशन उनखे नथो ॾिए। सही, पोइ असां वटि तक़रीबन सफ़ेद पोश दुकानदार बि आहिनि ऐं कारीगर बि आहिनि जेके इन शयुनि खां लवनि था, चवंदा घर वेठा हुजो बुख खां उहो बेतारा ॿार बदनामी थिए या फोटू अची वञे किथे फेसबुक ते चवनि अॼुकल्ह सही उन सिलसिले में। ऐं तक़रीबन असांजो बेरोज़गार तबिको तमामु घणो आहे ऐं तक़रीबन मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि सां बि राब्तो कयो त उन्हनि खे मां अर्ज़ु कयो त बाबा असां वटि बि 2500 लॻभॻि मज़दूर रहे थो जेको बेरोज़गार आहे। मां तव्हांखे उन्हनि जा नंबर ॾियां, तव्हां उन्हनि सां राब्तो कयो, मूंखे न ॾियो, तव्हां उन्हनि खे ॾियो। पर अफ़सोस हिन महिल ताईं मूंसां कंहिं बि राब्तो न कयो आहे।
साईं मोहम्मद कासिम साहब तव्हां जेको आहे सो जेके दिहाड़ी ते कमु कंदड़ मज़दूर आहिनि या तामीराती जेको लेबर आहे उन खे हैंडल कयो पिया तव्हां उन सदर आहियो त तव्हां हिन लॉकडाउन सबबु तव्हांजो कमु मुतासिर थियो आहे? सही असांजो ग़रीब तबिको आहे, सभु मज़दूर तबिको आहे, सही जेके तगारी खणनि था वीचारा 500 रुपया रोज़ कमाइनि था, उनजो अॻ में ई वक़्तु ॾुखियो तमामु गुज़रे पियो। जी अॻ में ई वक़्तु ॾुखियो गुज़रे पियो। वरी हे जेके ॾियारा अची विया आहिनि इहे त अहिड़ा अची विया आहिनि इंतिहा अची विया आहिनि। के माण्हू वीचारा बीमार थी पिया आहिनि, के वीचारा ॿाहिरि निकिरी था सघनि, के अचनि था शाम जो चए ऑफिस में असांखे तंग था कनि, तव्हां ॾियो। असां बाबा काॾो ॾियूं तव्हांखे, असांखे कुझु मिले असां तव्हांखे ॾियूं। जंहिंजे करे असां चेयरमैन साहिब ॾे वियासीं, कुझु ॿियनि दोस्तनि ॾे वियासीं, जेके जेके तनज़ीमूं आहिनि उन ॾे वियासीं त बाबा असांखे कुझु ॾियो, मज़दूरनि खे फंड ॾियूं। पोइ किथां असांखे अहिड़ी का शइ मिले पई, पोइ 100 कटो मिलियो जेको असां उहो ॾिनोसीं। फ़ोटू बि उन्हनि जा कढियासीं असां, ऐं उनजो असां जेको आहे शिनाख्ती कार्ड जा नंबर बि वरितासीं, टेलीफोन नंबर बि वरितोसीं। पर असां इहो चयोसीं तव्हां असांखे न ॾियो, असांखां तव्हां नंबर वठो, लिस्ट वठो, तव्हां पाण उनखे पुॼायो, असां ताईं बि न अचे त बहितर आहे। तव्हां वटि जेको लेबर जो जेको तादाद आहे, जीअं साईं ॿुधायो त साईं वारनि वटि जेको मजमूई तौर ते जेको सॼो लेबर आहे उनजो जेको तादाद आहे उहो 2.5 खां वधीक आहे। साईं तव्हां वटि घणनि लेबर जो? साईं असां वटि तक़रीबन घटि में घटि मां सम्झां थो त असांखे 4000 5000 माण्हू थींदो, 5000 लॻभॻि मज़दूर थींदो ऐं 2000 ते कारीगर थींदो असां वटि, 6000 ते माण्हू आहे। ऐं जंहिंमें असां वटि हिन वक़्तु बि 4000 ते लिस्ट ठही पई आहे, जेका 4000 ते मज़दूरनि जी लिस्ट ठही आहे। हिन लॉकडाउन सबबु तव्हांजो जिते तामीराती कमु आहे उन खे त सरकार पारां का बंदिश वग़ैरह न आहे त उनजो कमु मुतासिर न से उहो घणो बंदि थी वियो आहे न साईं, सीमेंट कोन थो मिले, सरियो नथो मिले या ॿी का शइ बि नथी मिले, उहो बि कमु बंदि थी वियो आहे। उहो बि रोज़गार न आहे, जे अगरि उहो हुजनि त उहे ॾियारी कमाइनि त बि घर जो गुज़र सफ़र हले, उहो बि न आहे। दुकान बंदि लॻा पिया आहिनि, दुकानदार चवंदा हुआ असां छा कयूं, दुकान खोलियूं था पुलिस सां विढ़े थी, असां उनजे करे दुकान नथा खोलियूं। हाणे सीमेंट न मिलंदो त हारा मज़दूर न वेंदो, तगारी ते न वेंदो। ॿियो कमु जेको आहे अगरि वठी ईंदो, ॿियो कहिड़े ते वठी ईंदा, सेलर ते उहो वीचारा कंदा कोन कमु, ॿिए कंहिं कम ते वेंदा कोन, गाॾो हलाईंदा कोन, छो सभु वीचारा मज़दूर तबिको असां वटि तगारी वारो आहे। 500 रुपए में छा साईं गाॾो वठंदा, ॿी का शइ वठंदा, छा वठंदा, कुझु बि नथा वठी सघनि। जंहिंजे करे तगारी ते सुबुह जो वञनि था, शाम जो अचनि था, हुन सां इहा हालत आहे वीचारा जो का शइ कमाए नथा सघनि। ॾाढो ॾुखियो वक़्तु थो गुज़रेनि। असांजे कारीगरनि जो बि ईअं ऐं मज़दूरनि जो बि ईअं। मज़दूर कारीगर बि चइबो आहे कमु कोन्हे, सीमेंट कोन्हे, मटीरियल न आहे, छा ते कमु कयूं असां। गुल साहब हाणे हिन महीने खां बाद में रमज़ान शरीफ़ अचे थो, यकीनन रमज़ान में तव्हांजी सीज़न हूंदी आहे, दर्जी टेलर मास्टरनि जी जेका रोज़गार जो जेको शरह आहे उहो उन में थोरो वधारो ईंदो आहे। त आया तव्हां सम्झो था हीअ अगरि लॉकडाउन वधे थो त तव्हांजे दुकानदारी ते असरु पवंदो? साईं तमामु घणो असरु पवंदो असांजी दुकानदारी ते, छो जो ॾिसो न त हिकु त कुझु बि कोन्हे, हिन लॉकडाउन जे हिसाब सां जिन जिन वटि कुझु हुयो बि उन्हनि पंहिंजो सरमायो सभु जो हिननि 15-20 ॾींहंनि जे अंदरि पूरो करे छॾियो हूंदो। ॿियो त तव्हांखां उमेदु कोन्हे कंहिंखे मिलण जी। अॻ में ईअं हुयो त ॿोॾ वारे दौरान बि असांजे धंधनि ते तमामु घणो असरु पियो हुयो, हिन लॉकडाउन जे करे बि असांजे धंधे ते तमामु घणो असरु पियो। उनजे करे असां बस वारनि खे वरी बि इहा अपील कंदासीं त बिराए महिरबानी असांजी यूनियन असांजे हिन कारीगर खे महिरबानी कयो। ख़ुदा ताला जीअं साईं जन चयो त असांखे 100 कटो मिलियो, पर असांखे त हिन महिल ताईं केरु फ़ोन बि न करे चयो आहे त भाउ हिकिड़ो कटो खणी वञो, तव्हांखे मिस्किन ग़रीब खे ॾियो। साईं असांखे जे 100 मिलियो त असां वटि 6000 माण्हू आहे, 6000 माण्हू में काॾे कयूं असां। सही असांखे त एॾो तंगी कयूं, असां परेशान थी वियासीं। आख़िरकार हुनखे अधु अटो हुननि खे मिलियो, अधु बाजका ई फाड़े छॾिया मज़दूरनि। हर मज़दूर वीचारो छितो थी पियो, हो चए मूंखे मिले, हो चए मूंखे मिले। मोहम्मद कासिम साहब हाणे जिते शहदादपुर जे अंदरि या पूरी ओवरऑल सिंध में माण्हुनि खे गॾु करण ते पाबंदी लॻल आहे, त हिते जिते तव्हांजी रोज़ जी जेका मडी जीअं कोटमूर चौक आहे, जिते ॾियारी जा मज़दूर माण्हू गॾु थींदा हुआ, उते उन्हनि खे माण्हू जेके मुख़्तलिफ़ कमनि वारा कम ते वठी वेंदा हुआ। त हाणे जॾहिं माण्हू पुलिस सरकार हिन ते पाबंदी विधी आहे, सख़्ती कई आहे, त तव्हांजा मज़दूर कम ते कीअं था वञनि? कम ते कोन था वञनि, क़िस्म थी कंहिं कंहिंजो कमु जे अगरि हले थो, ॾियारी काथे लॻे थी, पोइ रस्ते में को मिली वियो, टेलीफोन ज़रिए को मिली वियो, उहो वियो त ठीकु आहे, न त बेरोज़गार आहिनि वीचारा। पोइ कॾहिं हुन घिटी जे पासे में बीठा आहिनि, कॾहिं को हुते बीठा आहिनि, 2 माण्हू हुते आहिनि, हिकिड़ो माण्हू हुते आहे। इहो असरु आहे, माना कोई बि गॾु नथो बीहे, न को गॾु को वठी थो वञे, सामान जो नथो मिले त असां कमु नथा करे सघनि न। मोहम्मद कासिम साहब जेतिरे क़दुरु मूं ॿुधो आहे, मूंखे जेका इतला ॼाण आहे त जेको तव्हांजो जेको तामीराती कमु आहे उहो हले थो हिन वक़्तु ठेकेदारी जे बुनियाद ते। जी साईं। त जेके वॾा कारीगर आहिनि उहे कनि था ठेकेदारी जे ज़रिए पंहिंजे मज़दूरनि खे हैंडल कनि था। यकीनन तव्हांजे हेठां बि 100-100
मज़दूर हूंदो हो ऐं जीअं मुख़्तलिफ़ जेके वॾा वॾा ठेकेदार आहिनि उन्हनि जे हेठां मज़दूर आहिनि त आया तव्हां पंहिंजे तरफ़ां ॾिसो हिन वक़्तु हीउ अलमियो हेॾो आहे हीअ पूरी दुनिया हिन मां मुतासिर आहे पूरी दुनिया हिन सां विढ़े पई त उते तव्हां पंहिंजनि मज़दूरनि जी पंहिंजे वसार केतिरी जेका मदद करे सघिया आहियो असांखे साईं काथो फंड मिलियो कोन्हे काॾो बि पंहिंजे तरफ़ां पंहिंजे तरफ़ां खां जेको इहो थी सघियो आहे असां थोरो घणो इहो जीअं ॿुधायोसीं सही कंहिंखां 2 बाचका वरितासीं कंहिंखां 5 बाचका वरितासीं कुझु पाण कयोसीं पर इहो ईअं पर हाणे उहो बि त रोज़ु केतिरो हलंदो साईं जो हिकिड़ो 5-6 हज़ार माण्हू में 100 जा इहो 50 नथो कुझु करे सघे ऐं पाण कंदासीं बि छा कंदासीं वधि में 5 बाचका 4 बाचका 3 बाचका उन ते गुज़र नथो थी सघे साईं ॾाढा मज़दूर वीचारा परेशान आहिनि एतिरा परेशान आहिनि जो इंतिहा परेशान आहिनि साईं ऐं जेको आहे जिन जिन ठेकेदारनि सां आहिनि उहे बि चवंदा असां ॾियूं था पर ॾियनि छा ॾींदासीं कंहिंखे मिले कोन थो वीचारो सभु मज़दूर वीचारो परेशान आहे गुल साहब तव्हां हिन सॼे जेको आहे सो हालात खां वाक़ुफ़ु आहियो बख़ूबी जिते तव्हां 2.5 पंहिंजे टेलर मास्टर जो जेको ज़िक्र कयो यकीनन जिते तव्हांजी ॻाल्हि वांगुरु सफ़ेद पोश परेशान आहे त ईअं आम ज़िंदगी जो जेको सफ़ेद पोश आहे उहो बि परेशान आहे त तव्हां हिन वक़्तु छा था सम्झो अगरि जे हीअ अञा जेका कमु सरकार तरफ़ां लॉकडाउन वधे थो या सख़्ती वधनि थियूं मूंखे एतिरे क़दुरु इतला मिलिया आहिनि त पुलिस बाज़ार जे अंदरि कुझु दुकानदार खे खोलाइण लाइ पैसा वठे थी त तव्हांखे इन बाबति कुझु आहे इतला साईं तक़रीबन असां ॾिसूं बि था त दुकान खुलनि बि था पर उन्हनि जे धंधनि में असांजे धंधनि ॾींहुं राति फ़र्क़ु आहे उन्हनि जो धंधो ईअं आहे त दर हेठि करे कंहिंखे सामान कढी ॾिनो असां वटि ईअं न आहे साईं असां वटि तक़रीबन जेसिताईं कपिड़े वारो दुकान न खुलंदो ओसी ताईं असांजो दुकान न हली सघंदो छो जो असांजी वाबस्ता आहे कपिड़े दुकान सां माण्हू कपिड़ो ख़रीद कंदा तॾहिं असांजे दुकाननि ते ईंदा त असां वटि पंहिंजो ठहियल या कपिड़ो कोन पियो हूंदो आहे जो कंहिं ग्राहक खे ॾेई सघूं ऐं असां वटि रोज़मरो हूंदो आहे अॼु 5 जोड़ा ठहिया शाम जो ग्राहक खणी वियो असां वटि सुभाणे या ॿिए ॾींहं जे लाइ न हूंदो आहे गुल साहब तव्हां जेका ॻाल्हि कयो पिया उहा मां सम्झां पियो यकीनन सरकार माण्हुनि जे मेल जोल खां पासो बि करे सरकार चए थी त माण्हुनि जो जेको मेल जोल आहे माण्हुनि जो हुजूम आहे उहो न थिए तव्हांजे दुकाननि ते भला हुजूम लॻंदा आहिनि छा ऐं असांजे दुकान ते हुजूम न हूंदो आहे असांजी दुकान ते कारीगर 4-4 फुट जे हिसाब सां वेठो हूंदो आहे छो जो असांजे जेके जे मिशन ते कारीगर कमु कंदो आहे उहा 2.5 फुट जी टेबल आहे सही उन खां बाद में वरी ॿियो कारीगर वेहंदो आहे यानी 4 फुटनि जो ईअं इज़ाफ़ो आहे ॿियो त असांजी दुकाननि ते ईअं न आहे जीअं मुर्गी वारनि वटि रश आहे गोश्त वारे वटि रश आहे सब्ज़ी वारे वटि रश आहे त 20-25 माण्हू हिकु टाइम आया असां वटि ईअं न हूंदो आहे असां वटि ईअं हूंदो आहे त ग्राहक कलाक में आयो 2 में आयो शाम जो आयो असां वटि दुकान ग्राहकनि जो रेशो ईअं हूंदो आहे त सुबुह खां शाम ताईं कंहिं वटि 10 आया कंहिं वटि 15 आया कंहिं वटि 12 उहो बि 12 कलाकनि जे अंदरि ई एतिरा अची सघनि था इन खां वधीक नथा अची सघनि न पोइ त कपिड़े वारे वटि बि मुंहिंजे ख़्याल में यकीनन रश न थींदी हूंदी सरकार जी जेका पाबंदी आहे उहा आहे सिर्फ़ु माण्हू खे मेल जोल न कयो माण्हू सां जेको हुजूम गॾु न कयो पोइ कपिड़े जो दुकान या टेलर मास्टर जो दुकान उन ते पाबंदी छाजे लाइ तव्हां इन बाबति छा चवंदा साईं असां चवंदासीं जीअं मुकमल लॉकडाउन थियो आहे त इहो सभिनि ते लागू थी वियो पोइ इन खे बि असां 90 खे चई असां पंहिंजा दुकान बंदि कयासीं इन सिलसिले में दफ़ा हुकूमत जो हिकिड़ो आहे थी सघे असांखे हिननि जे धंधे जे बारे में सुभाणे रिलीफ मिली सघे थो पर असांखे रिलीफ न मिली सघे असां पंहिंजे दोस्तनि खां ॿुधनि था कचहरी थी सघंदो आहे असांजो त रेशो न आहे जेको माण्हू रोज़ असां वटि अचनि त उहा कचहरी ते 20 मिंट 20 माण्हू ते वेही रहिया जिन जा मेल जोल थिए थो असां वटि इहो सिलसिलो कोन्हे साईं अच्छा साईं जीअं पाण ॻाल्हि कयूं पिया त सरकार पारां मेल जोल ते पाबंदी आहे मज़दूर ठीकु आहे तव्हांजो कमु या जेको मडी वारो चवंदा जीअं सीमेंट जी कारखानो आहे उहो उते बि भला माण्हुनि जा हुजूम त न लॻंदा आहिनि पोइ उहे छाजे लाइ उते बि साईं हिकिड़ो माण्हू ईंदो आहे कॾहिं को पर्ची चई ईंदो या फ़ोन ते ॿुधाईंदो त सामान असांखे मोकिले उहो त घर गाॾी वारो खणी हलियो ईंदो आहे ऐं तक़रीबन असांजा मज़दूर बि त हिकिड़ो 10 फुट 15 फुट बि हिक ॿिए खां परे आहे सही तगारी खणी आयो ॾेई वरी मोटियो हलियो वियो सेकेंड बि न बीहंदा हुते जे सिर बि परे खां उछले थो उहो बि वेझो बीहे कोन थो पर हाणे हिकिड़ी का शइ न जो मिलंदी त वीचारो काॾो मज़दूरी कंदोसीं न पोइ तव्हां हिन जो जेको सरकार जो जेको फ़ैसिलो आहे उनखे कीअं था ॾिसो फ़ैसिलो त सरकार जो बरक़रार उहो सही आहे पंहिंजी जाइ ते पर असां जेके बुख ऐं बदहाली खां असां वञूं काॾे असांखे एतिरो मिले त पछाड़ी को पेट गुज़र त थिए न सघे मज़दूर जो उहो नथो थिए गुज़र मुंहिंजे चवण जो मक़सदु शायदि तव्हांजे ज़हन ते न आयो मां चवां पियो त सरकार पारां मेल जोल ते पाबंदी आहे तव्हां वटि मेल जोल जो पासो ई कोन्हे असां वटि पासो कोन्हे साईं मेल जोल जो आहे ई बि न पोइ तव्हांजे कम ते या तव्हांजे दुकानदारी ते या तव्हांजो जेको कमु आहे रोज़गार आहे उहो काफ़ी मुतासिर थियो उन बाबति तव्हां छा था चओ असां चवंदा त असांखे खोले ॾियनि त असां पंहिंजो रोज़गार कयूं रोज़ी कयूं असांखे कमु बि गर्मी जो आहे
उस ते बीठा आहियूं, उस ते बि बीठा आहियूं, गर्मी ते बि आहियूं ऐं असां वटि हुजूम बि कोई कोन्हे, मिस्त्री बि परे आहे, मज़ूर बि परे आहे। असां इहा अपील था कयूं महिरबानी करे असांजी रोज़ी जे लाइ कनि था, असांजो रोज़गार खोले त असां रोज़ी कयूं त बहितर थींदी। तव्हां असांजे हिन प्रोग्राम जे ज़रिए जेका लाॻापियल इंतिज़ामिया आहे उन खे छा चवंदव त तव्हांजो जॾहिं पाण कचहरी ईअं लिखूं था जेका मेलजोल वारो पासो आहे उहो तव्हांजे जॾहिं माण्हुनि वटि आहे कोन, जीअं ॾिसो न मुख़्तलिफ़ कारोबारनि जीअं तव्हां ॿुधायो सब्ज़ी वारो आहे उते हुजूम थिए थो, गोश्त वारो आहे उन वटि हुजूम थिए थो, पर तव्हां वटि त हुजूम जो पासो ई कोन्हे, तव्हांखे जेका पाबंदी जे हिन ज़मरे में आंदो वियो आहे त इन बाबति तव्हां छा चवंदव? असां साईं वरी बि सरकार खे इहा गुज़ारिश कंदासीं त असांजे दुकाननि जे हिसाब सां असांजे धंधे जे हिसाब सां नज़रसानी कई वञे, छो जो असांजो मथियों महीनो सिर्फ़ु साल में हिकिड़ो ईंदो आहे जंहिंजे असांजे सॼे साल जो दारोमदार इन जो हूंदो आहे। सही, असां वरी बि अपील कंदासीं सरकार खे त असांजी नज़रसानी कई वञे, असांखे इजाज़त ॾिनी वञे, जीअं आम दुकानदारनि खे इजाज़त ॾिनी थी वञे 8 बजे खां शाम 5 बजे ताईं, असांखे बि एतिरी इजाज़त ॾिनी वञे, असां बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजी रोज़ी करे पंहिंजे बचनि जो पेट पालियो। उन खां अलावा तक़रीबन असां वटि त बेरोज़गारी वारो शरत एॾो वधंदो थो वञे जंहिंजी इंतिहा कोन्हे, छो जो थी बि सघे अॻिते हली इंसान खे हद ताईं वञी पहुची सघे। माण्हू ॿुधो आहे ज़हनी मरीज़ थी विया आहिनि, डिप्रेशन जो मरीज़ थी विया आहिनि। को कारीगर मूंखां पैसा घुरंदो जॾहिं मूं वटि ई न हूंदा त मां हुनखे छा ॾींदुमि? सही, त रहंदो मां धार परेशान ॾींदुमि, हू जेको घुरण वारो हूंदो उहो धार परेशान ॾींदो, कारीगर ॿिए कंहिंखां न घुरी सघंदो, छो जो उन जो वास्तो मूंसां आहे। सही, जॾहिं मूं वटि ई न हूंदो त मां हुनखे छा ॾेई सघंदुमि? इन जे करे तक़रीबन घणनि जो त परेशान थी वेठा आहिनि, घणनि खे ग़रीब निकिरनि ई नथा, को काथे वेठो को काथे पंहिंजे हिसाब सां बि वेही थो रहे, सुबुह जो निकिरी थो वञे, शाम जो इन इंतज़ार में त मन काॾा 2-3 रुपया मिलंदो कंहिंखे ॾियां घर वञे थो बचड़ा हुनखे साॻी ॾिसंदा हथे खाली आहे पोइ आयो आहे वरी साॻी, सभिनि जो इहो हाल आहे। तव्हां साईं जेको मां साॻी ॻाल्हि तव्हां खां पुछंदुसि त जीअं सरकार पारां जी मोहन कासिम साहब पंहिंजी ॻाल्हि ॿोल हले पई, जीअं गुल भट्टी साहिबु चयो त असांजो स्पेस हुन ॿुधायो ऐं असांजो जेको माण्हुनि जो रेशे जो हुन ज़िक्र करियो त असांजा माण्हू घटि अचनि था, तव्हां वटि जो कम बि थिए मां सम्झां थो अहिड़ी स्टाइल जो आहे, तव्हांजा माण्हू तव्हां वटि हुजूम न थींदा आहिनि, तव्हांजा मज़ूर मख़सूस तरीक़े सां कमु कंदा आहिनि, जेको जॻह मालिक मकान आहे उहो बि पंहिंजे हिसाब सां परे खां बीह ॾिसंदो आहे, त मडी वारे ते बि एतिरी रश न थींदी आहे, त तव्हां इन बाबति तव्हां छा चवंदव? साईं असांजा बि परे परे मज़ूर आहिनि, परे परे हिसाब सां विहनि था, परे परे पंहिंजो कमु कनि था, मिस्त्री बि परे आहिनि, मज़ूर बि परे आहिनि, पर 2-3 अॾा हर पंहिंजे हिसाब सां कमु कनि था, वेझो कोई बि कोन्हे, हुजूम एॾो वॾो थिए कोन थो, ऐं असांखे जे छॾनि त असां बि जेको आहे रोज़गार कयूं ऐं मॾियुनि वारनि खे खोली था त धार असांजो बि रोज़गार हलंदो, असां बि उहो कंदासीं रोज़गार, पर असांजो हुजूम हिकु जाइ ते कोन्हे, ऐं तक़रीबन ठेकेदार बि असां वटि घणा आहिनि, मज़दूर बि घणा आहिनि, मुख़्तलिफ़ जॻह ते आहिनि, उहो त पंहिंजो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वठी था वञनि, पर उहो बि छॾनि त असांखे जेको आहे त वठी वञूं न, जेको तव्हांजो मज़दूर आहे जेको लेबर आहे उहो जेको तगारी खणी अचे थो त उहो त तव्हांखे तगारी ॾेई यकीन लही वेंदो, जेको सिर वारो आहे इहो सॼो थोरो ॿुधायो न। इहो जेको आहे साईं असांखे तगारी ॾेई हलियो ई थो पोइ थिए, मज़ूरी तक़रीबन ईअं 10 फुट पोइ ते हले थो वञे, 12 फुट पोइ ते हले थो वञे, 8 फुट घटि में घटि बि 6 फुट पोइ ते असांखे बीठो ई बीठो आहे। सही, सम्झो साईं, सिर अगरि ॾियण वारो आहे, सिर ॾियण वारो त तक़रीबन 10-12 फुट परते आहे, उहो त परे खां उछले थो न साईं, अच्छा उहो त वेझो उछले थो जेको बीठो परे उछले थो, वधो तगारी वारो आहे जेको तगारी खणी अचे रखे वरी उहो ई पोइ ते लथो हले थो वञे, तगारी पोइ असां मसालो पाण खणूं था, पाण लाहियूं था, पाण हणूं था, मज़दूर असांजे भरिसां बीहे कोन थो। तव्हां हाणे छा चवंदव इन बाबति, त तव्हांखे सरकार तव्हांखे बि इजाज़त ॾिए त असांखे जे अगरि इजाज़त ॾिए त असां बि पंहिंजो रोज़गार कयूं, असां पंहिंजी रोज़ी कमायूं साईं, मज़दूर वीचारा परेशान आहिनि, मिस्त्री सभु परेशान आहिनि, असांखे बि इजाज़त मिले त असां कमु कयूं, असां दरख़्वास्त था कयूं, अपील था कयूं वज़ीर आला साहिब खे ऐं पंहिंजे अध वारनि खे त असांखे महिरबानी करे असांखे एतिरी मोहलत मिले त असां पंहिंजो रोज़गार कयूं, छो त असांखे काॾो फंड मिले त कोन थो जो असां हुनखे ॾियूं, असां इहा अपील था कयूं त महिरबानी करे असांखे छॾे त असां पंहिंजी रोज़ी कयूं, रोज़गार कयूं साईं। गुल साहिबु असांजो प्रोग्राम जेको आहे तरफ़ मां सम्झां थो टाइम काफ़ी थी आहे, आख़िरी तरफ़ वधे पियो, छो जो असांजा ॾिसंदड़ बि रोज़ानी जी बुनियाद ते मख़सूस आहिनि, उनजे हिसाब सां असां चवंदासीं त जेतिरी ॻाल्हि कम वारी ऐं मुख़्तसिर हूंदी ओतिरो वधीक माना बहितर रहंदो। त हाणे असांजो प्रोग्राम आख़िरी तरफ़ वधे थो, मां चाहींदुसि त तव्हां सरकार खां कहिड़ी अपील कंदव ऐं हिन कोरोना जी वबा सां यकीनन दुनिया विढ़े पई, पाकिस्तान मुल्क विढ़े पियो, असां विढ़ूं पिया, तव्हां विढ़ूं पिया, सिंध विढ़े पई, शदात कोट जो शऊर वधि विढ़े पियो, त जेके माण्हू आहिनि उहे हिन कोरोना खां बचाव जे लाइ कहिड़ा उपाउ कनि ऐं तव्हां पंहिंजे लाइ सरकार खां कहिड़ी अपील कंदव? सभ खां पहिरियां त इहो आहे मां गुज़ारिश कंदुमि सरकार खे त असांखे इजाज़त ॾिनी वञे त असां पंहिंजा धंधा खोलियूं, ईअं ई सुबुह जो 8 खां शाम 5 बजे ताईं, जीअं आम नॉर्मल शहर खुले थो शाम 5 बजे बंदि थी वञे, एतिरी मोहलत ॾियो
असां पंहिंजा धंधा खोलियूं तव्हां अकेला खोलींदो त कपिड़े वारा छो त असांजे तक़रीबन सभु जेसिताईं कपिड़े वारो न खुलंदो त असांजी दुकानु खोलणी बेकार आहे सही जेको ताईं कपिड़े वारो न खुलंदो ऐं ॿाराड़ी जा चौधारी रोड रस्ता न खुलंदा उते ताईं असांजो को बि धंधो कम जो न आहे ऐं असां सरकार खे इहा बि कंदासीं बस वारनि खे बि इहा बि कंदासीं ख़ुदा असांजे हिन यूनियन जे थ्रू मुंहिंजे आवाज़ जे थ्रू मूं सां राब्तो कयो मां पंहिंजो नंबर तव्हांखे साईं शाहिद सिंह खे ॾियांदो उन खां वठी नाला ॼाणंदो जेके जेके असांजे ग़रीब मिसकिन सफ़ेद पोश आहिनि दुकानदार कारीगर मिसकिन आहिनि उन्हनि सां तव्हां पाण राब्तो कयो तव्हां उनखे पाण ॾियो जे सम्झो था त उनजो हक़ आहे त उनखे ॾियो इहा बि तव्हां सर्वे करे सघो था जे अगरि उनखे हिकिड़ो दफ़ो मिलियो आहे त तव्हां ॿीहर उनखे बि न ॾियो इहे बि मां चवंदुसि तव्हांखे ख़ुदा असांजे ग़रीब मिसकिन दुकानदार कारीगरनि जी मदद कयो हिन महिल हू सफ़ा मुसीबत वारे माहौल में रहनि था सफ़ेद पोश आहिनि न कंहिं खां चई सघनि था न कंहिं खां घुरी सघनि था न कोरोना सां जेका जंग हले थी कोरोना बाबति चवंदासीं तमामु एहतियात ॾिसो त असां वटि तक़रीबन अलाह जे हुकुम सां असांजे सॼे हिन ज़िले में अहिड़ो को बि अञा पेशेंट ज़ाहिर न थियो आहे जंहिंजे करे असांखे इन शइ ख़तरो हुजे पर एहतियात बहितर आहे असांजे दुकाननि जे अॻियां जॾहिं खोलींदासीं त इहो ज़रूरु शइ रखंदासीं त सैनिटाइज़र हूंदो डिटोल हूंदो उन जे हिसाब सां जेको ग्राहक अची असां सां मिलंदो या असां उन सां मिलंदासीं ॾिसो न ग्राहक जेको ईंदो त सिर्फ़ु हिकिड़े माण्हू मूं सां मिली सघंदो दुकानदार सां उनजो वास्तो न आहे त कारीगर हाणे हथु ॾियण खां सरकार मना थी करे हथु न ॾियो त तव्हां इन बाबति छा कंदो इन बाबति इहा ॻाल्हि कंदासीं बहितर आहे त करे खां सलाम दुआ सही उहा सभ खां बहितर आहे हथ धो घड़ी घड़ी हथ धोअण खां बहितर इहो बि आहे त करे खां सलाम दुआ करे माण्हू वेही रहे ॿियो त दुकान कारीगर जेको ग्राहक असां वटि ईंदो आहे उहो ईंदो आहे ॾींहं में सॼे ॾींहं में हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो ग्राहक सही उहो ॿिए वारे हफ़्ते खां पोइ ईंदो या टोटल 10 ग्राहक आया बि उहो 10 कलाकनि जे अंदरि अची सघे थो सही यानी सॼे ॾींहं में ईअं न आहे असां वटि रहियो त बाबा भॼी वञी वरी उतां खां पुछी अचे त जोड़ो तयारु आहे न आहे तयारु या भॼी वञी तयारु खणी अचां असां वटि इहो सिस्टम कोन्हे साईं साईं मोहम्मद कासिम साहिबु पंहिंजो प्रोग्राम आख़िर तरफ़ वधे थो मां चाहींदुसि त तव्हां बि असांजे ॾिस में रहंदा ऐं जेको तव्हांजो मज़दूर तबिको आहे उन बाबति तव्हां छा चवंदव त हिन जेका किरोना आहे बि वबा आहे वॾी हिन सां सभु सॼो पाकिस्तान पूरी दुनिया विढ़े पई असां तव्हां बि विढ़ूं था त कहिड़ो एहतियात कनि ऐं तव्हां पंहिंजे बाबति जेको तव्हांजो मज़दूर तबिको आहे पीड़ियल तबिको आहे उन बाबति तव्हां सिंध सरकार या बस वारनि खे कहिड़ी अपील कंदो साईं असांजो बि इहो ई आहे त मज़दूर तबिको वीचारो जेको बि आहे उहो जॾहिं वञी कम ते चढ़े थो त सॼे ॾींहं में त मालिक बि न पुछंदो आहे छा था कयो छा नथा कयो वधि में वधि तगारी खणी ईंदो उहो रखंदो उहो हुनजो बि कमु सॼो ॾींहुं पाणी चाहिए आहे हर पाणी में हथु धोए थो वधि में वधि इहो थींदो की शैम्पू जा साबुण न हणंदो बाक़ी ॼण धोए हथो हथु हर हथु धोए थो छो त हुन पाणी में ई कमु आहे उहो करे सघे थो ऐं जेके मज़दूर आहिनि ऐं मिस्त्री बि ईअं परे आहिनि पाण सां वेझो मिलनि कोन था हथु मिलाइनि कोन था असां वटि रश बि आहे कान्हे का साईं असां इहो अर्ज़ु कयूं था त असांखे महिरबानी करे असांखे छॾे त असां पंहिंजो रोज़गार कयूं ऐं जेतिरो थी सघे असां ग़रीब मज़दूरनि जो माना कुझु थिए ऐं असां बि ईअं ई था चऊं त असांजे मज़दूर खे असांजे थ्रू कोई बि शइ न मिले भली न मिले असां को लिस्ट वठनि शुनाती कार्ड वठनि मज़दूर खां वठनि जहिड़े खां वठनि असां उहो तव्हां वटि पेश कयूं गवर्नमेंट वटि सरकार वटि पेश कयूं भली उहो तव्हां पाण उहे ॾियनि फंड ॾियनि उन्हनि खे अगरि जे न हुजे रोज़गार ॾियनि था छॾे नथा रोज़ी कयूं पंहिंजो फंड जी कोई ज़रूरत न आहे अगरि जे न फंड ॾियनि था भली जेको आहे कमु कारियूं बंदि था कयूं त पोइ हुनखे फंड त मिलणो हक़ आहे साईं जो पछाड़ी पेट त गुज़र कनि न उहो जो न मिले पोइ छा कनि साईं सिंध सरकार खे असां इहो अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे असांखे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त रोज़गार ॾियनि था पंहिंजो रोज़ी कयूं मॾियूं खुलनि मज़दूर तबिको पंहिंजे कमुकार ते हली वञे तक़रीबन असांजो हिकिड़ो हिकिड़ो कमु त साईं मां सम्झां थो त काफ़ी ॿ टे सौ माना फुट त परे आहियूं हिक ॿिए खां सही वधि वधि कम ते हूंदासीं 4 मज़दूर 3 मज़दूर 2 मज़दूर उहे बि माना 10 फुट 8 फुट हिक ॿिए खां परे आहियूं सही सम्झो सीवड़ वॾियूं खुलंदियूं धारा सॼो कमु हलंदो मज़दूर तबिके जो कमु इहो आहे ऐं पाणी सां सॼो वास्तो आहे हुनजो पाणी खां छा त कमु हली नथो सघे असांजो सिरहि बि पाणी में भिॼायूं था मसालो आहे बि पाणी में ठाहियूं था मसालो नरम था कयूं तेज़ था कयूं कुझु बि कयूं था सख़्तु था कयूं पाणी सां सॼो ॾींहुं असांजो पाणी सां वास्तो थियो नाज़रीन तव्हां असांखे जी मां तक़रीबन शहदाद कोट जे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि खे जेके मसरूफ़ अमल आहिनि हिन ख़ैर जे कम में उन्हनि खे वरी बि गुज़ारिश कंदुमि त असांजी यूनियन दर्ज़के कम जे हिसाब सां सफ़ेद पोश तमामु घणा मिस्किन ग़रीब दुकानदार मज़दूर रहनि था ख़ुदा उन्हनि जी मदद कयो मनपसंदि माण्हुनि खे न ॾियो छो जो असांखे तक़रीबन ख़बर पए थी फोटू बि ॾिसूं था फेसबुक ते त को कंहिंखे ॾिए थो को कंहिंजे थ्रू ॾिए थो ख़ुदा मूं सां राब्तो कयो मां उन्हनि जो नंबर तव्हांखे ॾियां तव्हां पाण उन्हनि खे ॾियो
तव्हां उन्हनि खे हक़ सम्झो त ॾियो, तव्हां इहा बि सर्वे कयो, अगरि उन्हनि खे मिलियो आहे तव्हां ॿीहर बि न ॾियो। इहा बि सही ॻाल्हि आहे, इहा बि सही ॻाल्हि आहे। फाकाकशी ज़िंदगी गुज़ारनि था, जिनखे को ॾेठ वाद वारो बि न आहे, नई वरी कंहिंखे चई सघनि था। वरी बि इहा आख़िर में अपील कंदुसि, महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे अॼु जेके शरीक असांजे प्रोग्राम में महिमान आहे उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी यकीनन सूरत हाल ॾाढी दुखईंदड़ आहे। जेको रोज़ कमाइण वारो माण्हू आहे उहो इंतिहाई परेशान आहे। जीअं भाउ गुल चयो त सफ़ेद पोश माण्हू जेको न चई थो सघे न घुरी थो सघे, ईअं ई साईं मोहम्मद कासिफ़ साहिब जी इहा ॻाल्हि हुई त जेके असांजो जेको फ़ासिलो आहे उहो बि काफ़ी रहे थो। तंहिं करे मां पंहिंजे प्रोग्राम जे तसलसल सां सिंध सरकार ऐं बस वारनि खे चवंदुमि त हिननि जे जहिड़नि रोज़गार कंदड़ माण्हुनि ते रोज़गार ते नज़र विझी मुनासिब सम्झनि था त हिन खे टाइम जी जेका ड्यूरेशन ॾेई हिननि खे बि रोज़गार करण जो हक़ु ॾिनो वञे त जीअं जेका फाकाकशी वारी जेका ज़िंदगी गुज़ारनि था उहे पंहिंजी सही तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद अवान खे ॾींदा इजाज़त। इनशाअल्लाह सुभाणे वरी नवनि महिमाननि सां तव्हांजो पंहिंजो शाहिद अवान तव्हांजे अॻियां हाज़िर। महिरबानी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। भाई साहब शदादकोट जे प्रोग्राम शदादकोट जे आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अवान हाज़िर आहियां। रोज़ानी असांजी मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल थींदी आहे। मौजूदा सूरत हाल में लॉकडाउन सबबि जेका सूरत हाल पैदा थी आहे उन हवाले सां असां अॼु पंहिंजे स्टूडियो में ॻाल्हि करण जे लाइ जेके